अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله والذين آووا ونصروا أولئك هم المؤمنون حقا لهم مغفرة ورزق كريم. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरों, अज़मत सहाबा जड़े इंतहाई अज़ीम उनवान ते तव्हां दोस्तन सां मुखातब थियण जो हुकुम मिलियो आहे। सहाबाए किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन उन्हनि माण्हुनि खे चयो वञे थो जिन माण्हुनि अल्लाह जे प्यारे पैगंबर इमामुल अंबिया सैयदुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व सहबिहि वसल्लम जिन खे ईमान जे हालत में ॾिठो, ज़ियारत कई, मुलाकात कई, पोइ उहे माण्हू पंहिंजे ईमान ते कायम रहिया, अल्लाह जे दीन जा दाई मुबल्लिग खादिम बंजी करे जिंदगी गुज़ारींदा रहिया। ऐसाई जो उन्हनि माण्हुनि खे मौत बि ईमान ते, इस्लाम ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त अता फरमायो।
उन माण्हू खे सहाबी चयो वञे थो। सहाबा किराम जूं ॿ जमातूं आहिनि जिन खे क़ुरान करीम में ऐं अहादीस मुबारका में मुख़्तलिफ़ ॿ नाला ॾिना विया आहिनि। नंबर 1, नबी साईं जा उहे साथी, उहे सहाबा जिन मक्के जे अंदर अल्लाह जे प्यारे पैगंबर नबूवत जी दावा कई ऐं उहे मक्के जा रहवासी हुआ। उन्हनि रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो, इस्लाम क़बूल कयो। पोइ मक्के जे अंदर रहिया जेसि ताईं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे मक्के मां इस्लाम ख़ातिर हिजरत करण जी इजाज़त ॾिनी, हुक्म मिलियो। वो हिजरत करे रवाना थिया, के हबशा ॾांहुं विया, के सहाबे किराम मदीना मुनव्वरा ॾांहुं रवाना थिया। इन्हनि सहाबा किराम खे, नबी साईं जे साथियुनि खे मुहाजिर चयो वञे थो, यानी हिजरत करे वञण वारा। ॿिया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा, नबी साईं जे सहाबा जी ॿी जमात जेके मदीने जा रहवासी हुआ, उन्हनि अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो, इस्लाम क़बूल कयो। मदीने जे अंदर केतिरो टाइम इमामुल अंबिया जे आमद जो इंतज़ार कंदा रहिया तो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिजरत की इजाजत मिलंदी, पाण मदीने में ईंदा। पोइ सहाबा किराम जेके मक्के में हुआ उहे मदीने आया ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि मदीने आया। इन हिजरत जो मक़सद छा हो? तो मुसलमाननि जी उहा कुवत, मुसलमाननि जी उहा ताक़त, मुसलमाननि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहण जे करे जेका विरायल हुई ऐं मुसलमान कमज़ोर हुआ, उहे मुसलमान हिक जगह ते गॾु थियनि, इन्हनि जी ताक़त जमा थिए ताकि पंहिंजी रियासत क़ाइमु करे सघनि ऐं इस्लाम खे नाफ़िज़ करे सघनि। उन मक़सद जे लाइ सहाबे किराम मक्के मां हिजरत कई मदीने ॾांहुं। अल्लाह जो पैगंबर बि आयो मदीने में ऐं मदीने में जेके सहाबा मौजूद हुआ उन्हनि खे अंसार चयो वञे थो। इहे ॿ जमातूं आहिनि, अंसार ऐं मुहाजिरीन, मक्के मां लॾे अचण वारा मदीने में। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे इन्हनि ॿिन्ही जमातनि जो ज़िक्र कयो आहे। सूरह अनफाल जी जेका मुआयत तव्हां जे साम्हूं तिलावत कई, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿिन्ही जमातनि जो ज़िक्र कयो ऐं ॿिन्ही जमातनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोमिन करार ॾिनो आहे। कंहिं मुहाजिर जे ईमान में को शक कोन्हे, कंहिं अंसारी जे ईमान में को शक कोन्हे, कंहिं मुहाजिर जी अल्लाह जे रसूल सां वफ़ादारी उन में को शक कोन्हे, कंहिं अंसारी जी पैगंबर तां जान निसारी उन जे अंदर को शक कोन्हे। उन्हनि माण्हुनि जियां इस्लाम आणणु घुर्जे, जियां ईमान क़बूल करणु घुर्जे, ईअं उन्हनि क़बूल कयो ईमान ऐं उन ई में वफ़ादारी करे ॾेखारी। तॾहिं रब्बुल आलमीन क़ुरान करीम में इन्हनि ॿिन्ही जमातनि खे वॾा एज़ाज़ ॾिना आहिनि। सहाबे किराम जी वॾी अज़मत अल्लाह क़ुरान में बयान करे छॾी आहे। फरमाई वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह। सहाबे किराम जी उहा जमात जिन मक्के में मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से ईमान आंदो। वल्लज़ीना आमनू वहाजरू, ऐं पोइ मक्के मां हिजरत करे मदीने में आया। वजाहदू फी सबीलिल्लाह, मदीने पहुता त जहाद जी इजाज़त मिली, अल्लाह जे रस्ते में जहाद कंदा रहिया, पंहिंजे जानियनि जा नज़राना पेश कयाऊं, पंहिंजा बचड़ा खुहारायूं अल्लाह जे दीन ख़ातिर। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी कंदे उन्हनि माण्हुनि पंहिंजा माल क़ुर्बान कया, पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, पंहिंजा घर छॾिया, पंहिंजो
वतन छॾियो मके खे छॾियो पंहिंजे अज़ीज़न खे छॾियो अक़ारिब रिश्तेदारनि खे छॾियो वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीन आवो वनसरू रब जो क़ुरान तो फरमाए भी सहाबा जी उहा जमात आहे जिन मके मां अचण वारनि खे मदीने में जगह ॾिनी उन्हनि खे पनाह ॾिनी उन्हनि खे घर ॾिना वनसरू ऐं उन्हनि जी मदद कयाऊं उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा रब जो क़ुरान तो फरमाए ये पक्का सच्चा यकीनी मोमिन आहिनि अल्लाह उन्हनि जे दिलनि जे कैफियत खे ॼाणे थो रब उन्हनि जे इख़लास खे ॾिठो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे ईमान खे बयान कयो फरमाई उलाइका लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम इंसान हुजनि जे नाते सां उन्हनि खां जेके ख़ताऊं थियूं अल्लाह उन्हनि खे माफ़ करे छॾियो रब उन्हनि जे लाइ माफ़ी जो ऐलान कयो आहे व रिज़्क़ुन करीम ऐं बहितरीन रिज़्क़ जन्नत जे सूरत में अल्लाह उन्हनि खे अता कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे ईमान के बयान कयो ही पक्का सच्चा मोमिन आहिनि इन्हनि जे ईमान में को शक कोन्हे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ही जानिसार सहाबी इन्हनि जे ईमान के अल्लाह कीअं बयान कयो आहे अॼु दुनिया जे अंदर केतिरा इंसान आहिनि सहाबा ते एतराज़ कनि था के चवनि था काफ़िर थी विया के चवनि था फासिक हुआ के चवनि था नाफरमान हुआ अल्लाह जे रसूल सां वफ़ादारी कोन कयाऊं रब्बुल आलमीन उन्हनि खे जवाब ॾिनो आहे क़ुरान करीम जी सूरह हुजरात पढ़ी ॾिसो फरमाई वअलमू अन्न फीकुम रसूलल्लाह लौ युतीउकुम फी कसीर मिनल अम्रि लानितुम वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम व कर्रा इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून रब जो क़ुरान तो फरमाए यकीन करो जानी वठो ए प्यारे पैगंबर जा सहाबा तव्हां में अल्लाह जो रसूल मौजूद है पैगंबर जो वजूद इन गाल जी घुर्जा करे थो तकाजा करे थो त तव्हां नबी जी पैरवी करियो पैगंबर खां पंहिंजूं ॻाल्हियूं न मञरायो पैगंबर खे पंहिंजे पोयां न हलायो लो युतीउकुम फी कसीर मिनल अम्रि लानितुम जेकर ही नबी घणियनि ॻाल्हियुनि में तव्हां जी पैरवी कंदो त तव्हां खे तकलीफ़ थी पवंदी तव्हां खे तकलीफ़ थी पवंदी हिकिड़ो सहाबी सही बुखारी जी हदीस है अल्लाह जे रसूल के चवे तो अल्लाह जा पैगंबर आओ रोजा रखां दो रोजाना रोजो रखां दो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ना तो महीने में 3 रोजा रख चीन अल्लाह जे रसूल वञा वधीक ताकत रखां दो पाण फरमायो को हफ्ते में 3 रोजा रख हफ्ते में अयाम तशरीक जा रोजा रख ऐं हफ्ते जे अंदर 2 ॾींहं रोजो न रख 1 ॾींहुं रोजो रख सहाबी चवे तो मुझे अल्लाह जा रसूल इन खां अञा वधीक ताकत रखां दो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 1 ॾींहुं रोजो रख 1 ॾींहुं छॾ फरमाई अल्लाह जे रसूल सां मूं वाइदो त कयो पर जॾहिं पोड़ो थियसि कमज़ोर थियसि रोज़नि जी सघ जिस्म मां वेही उन ॾींहुं अहसासु थियो त काश जंहिं अल्लाह जे रसूल मूंखे चयो हो त महीने में 3 रोज़ा रख प्यारे पैगंबर जी उहा ॻाल्हि मञी वठां हा अॼु मूंखे उहे रोज़ा रखण में तकलीफ़ थिए थी जंहिंजो वाइदो मूं अल्लाह जे रसूल सां कयो हो इन जे करे क़ुरान चयो फरमाई लो युतीउकुम फी कसीर मिनल अम्रि लानितुम जेकर घणियनि ॻाल्हियुनि में पैगंबर तव्हां जी पैरवी कंदो तव्हां खे तकलीफ़ थी पवंदी जीअं तव्हां चवंदा वञो ईअं तव्हां खे इजाज़त ॾींदो वञे जीअं तव्हां जी ख़्वाहिश हुजे ईअं तव्हां खे मोकल मिलंदी वञे फरमाई लानितुम वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान अल्लाह ईमान जी मोहब्बत तव्हां जे दिलनि में दाख़िल कई आहे ईमान तव्हां खे महबूब आहे जान खां वधीक ईमान महबूब है माल खां वधीक ईमान महबूब है मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा के ईमान जे लाए हुनन जानियूं कुर्बान कयूं ईमान जे सलामती जे लाए घर कुर्बान कया ईमान जे सलामती जे लाए पंहिंजा बच्चा अल्लाह जे राह में कुर्बान कया पर ईमान जी एतरी मोहब्बत उन्हनि जे दिलनि में हुई जो ईमान जे मामले में तौहीद जे मामले में उन्हनि का बि सौदेबाज़ी कोन कई हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम रब जो क़ुरान तो फरमाए उन ईमान के अल्लाह सिंगारे तव्हां जे दिलनि में रखियो आहे व कर्रा इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून रब जो क़ुरान तो फरमाए सहाबा दा कुफ्र जी निस्बत
करण वारा ही तो उहे दुनिया जा अजीम इंसान आहिनि जेके कुफ्र सां नफ़रत कंदा हुआ, कुफ्र के नापसंदीदा समझंदा हुआ, सहाबा ॾांहुं नाफरमानियुनि जूं निस्बतूं करण वारो रब जो क़ुरान तो फरमाए ही दुनिया जा उहे अजीम इंसान आहिनि जेके नाफरमानियुनि खे बि पसंदि कोन कंदा हुआ। सहाबा किराम ॾांहुं नंढड़ा गुनाह फिस्क ऐं फुजूर जा गुनाह उन्हनि जूं निस्बतूं करण वारो रब जो क़ुरान तो सहाबा जो दिफ़ा करे त ही दुनिया जा उहे अजीम इंसान आहिनि जेके इन फिस्क खे इन्हनि गुनाहनि खे बि नापसंद कंदा हुआ। उलाइक हुमुर राशिदून रब जो क़ुरान तो फरमाए हिदायत याफ्ता इंसान आहिनि। हिननि जे हिदायत में, हिननि जे ईमान में, हिननि जे तक़वा में, हिननि जे परहेज़गारी में कंहिं क़िस्म जो शक कोन्हे। क़ुरान करीम हर लिहाज़ सां सहाबा किराम ते जेके हमला थियनि था उन्हनि सभिनी जा चोर दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। किथे रब फरमाए तो सहाबा किराम दुनिया जा उहे अजीम इंसान आहिनि उलाइक अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा जिन जे दिलनि खे अल्लाह तक़वा जे लाइ, परहेज़गारी जे लाइ, पंहिंजे ख़ौफ़ जे लाइ रब्बुल आलमीन इन्हनि जे दिलनि खे चूंडे वरितो आहे। किथे अल्लाह जो क़ुरान कहिड़े अंदाज़ में सहाबा जे ईमान के बयान करे दो फरमाई उलाइक कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान अल्लाह रब्बुल इज्जत ईमान इन्हनि सहाबा जे दिलनि में लिखी छॾियो आहे। जॾहिं कंहिं शइ में इंसान खे शुबो थींदो न ही लिखंदुसि न त विसरी वेंदी। इंसान अल्लाह ताला के वेसर कोन थी थिए पर कंहिं कम के मज़बूत करण जे लाइ, कंहिं ॻाल्हि खे वधीक महफ़ूज़ करण जे लाइ उनखे लिखियो वेंदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो सहाबा जे दिलनि में ईमान जी खे ईअं मूं महफ़ूज़ कयो आहे जो ईमान उन्हनि जे दिलनि में मूं रब लिखी छॾियो आहे। उलाइक कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान अल्लाह इन्हनि जे दिलनि में ईमान के लिखी छॾियो आहे। ही उहे दुनिया जा अज़ीम इंसान आहिनि। अल्लाहु अकबर। ऐं सहाबा जे मोमिन हुजण जी इहा निशानी आहे जो रब्बुल आलमीन उन्हनि जे ईमान खे पूरी दुनिया जे इंसाननि जे लाइ उन्हनि जे ईमान खे, उन्हनि जे अक़ीदे खे परखण जे लाइ कसोटी ऐं मेयार सहाबा जे ईमान खे बनायो आहे। जेकर उन्हनि जो ईमान मोतबर न हुजे हा, उन्हनि जो ईमान मुस्तनद न हुजे हा, उन्हनि जो ईमान कमज़ोर हुजे हा त अल्लाह क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे ईमान के परखण जे लाइ सहाबा जे ईमान के मेयार कोन बनाए हा, कसोटी कोन बनाए हा। फरमाई फइन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इह्तदौ जेकर तव्हां ईमान ईअं आणींदो जीअं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ईमान आंदो आहे पोइ तव्हां हिदायत याफ़्ता हूंदो। अल्लाह जे रसूल फरमायो बनी इसराइल 72 फिरकन में तक़सीम थिया, मुंहिंजी उम्मत 73 फिरकन में तक़सीम थींदी। सहाबे किराम के अल्लाह जे रसूल फरमायो हिकड़ी जमात जन्नत में वेंदी बाक़ी सब जहन्नम में वेंदा। सहाबे किराम पुछंदा अल्लाह जे रसूल उन जमात जो मंशूर छा हूंदो, उन जमात के सुञातो कीअं वञे, उन जमात के परखियो कीअं वञे त हीअ जमात हक़ ते आहे, उनखे सुञाणबो कीअं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा अना अलैहि अल-यौम व असहाबी जंहिं दीन ते अॼु मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि जेको इन तरीक़े ते हूंदो, इन ई ॻाल्हि ते हूंदो उहो ई जन्नती आहे। सहाबा के अल्लाह रब्बुल इज्जत क़यामत ताईं अचण वारा जन्नती टोला, जन्नती जमात उन जे परखण जे लाइ ईमान मनहज सहाबा किराम जेके अल्लाह जे रसूल बयान कयो पाण फरमाए जंहिं दीन ते आऊं आहियां ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि। ऐं सवाल पुछंदुसि सहाबा जे नाले ते वॾियूं जमातूं थियनि थियूं, सहाबा किराम जे दिफ़ा जे लाइ वॾा प्रोग्राम थियनि था, पर सवाल पुछंदुसि हिन हदीस जे रोशनी में इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जे दौर में, सहाबा किराम जे दौर में दीन कहिड़ी शइ खे सम्झो वेंदो हो, अल्लाह जे क़ुरान खे ऐं पैगंबर जे फरमान खे, या इन ई खां सवाइ को टियों तरीक़ो हो सहाबा किराम मोहम्मद रसूलुल्लाह जे मुक़ाबले में को इमाम मुंतखब कयो। सहाबा किराम अल्लाह जे रसूल जे वञण खां पोइ को सिद्दीकी नाले सां दीन ठाहियो, को अलवी नाले सां दीन ठाहियो, को फारूकी नाले सां दीन ठाहियो, को उस्मानी नाले सां का फिक़ह ठाही। सहाबा किराम उन दीन के पंहिंजे लाइ काफ़ी ऐं शाफ़ी समझो जेको दीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में ॾेई विया। उन्हनि माण्हुनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त
मोमिन बनायो ऐं उन्हनि जे ईमान खे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहं ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ मेयार ऐं कसोटी बनायो छाकाणि त उन्हनि जो ईमान मोतबर हो रब वटि अल्लाह वटि उन्हनि जो ईमान मुस्तनद हो ऐं सहाबा किराम जे मोमिन हुजण जो हिकिड़ो दलील इहो बि आहे क़ुरान करीम में सूरह हज में अल्लाह रब्बुल इज्जत सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ऐं पूरी दुनिया जा जेके मोमिन आहिनि अल्लाह रब्बुल इज्जत हिकिड़ो कानून बयान कयो है इन्नल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू अल्लाह दिफ़ा उन्हनि जो कंदो आहे जेके मोमिन हूंदा आहिनि जेको मोमिन न आहे रब उन जो दिफ़ा कोन कंदो रब्बुल आलमीन उन जो दिफ़ा कोन कंदो बल्कि रब उन जी मुज़म्मत करे थो क़ुरान में मुनाफ़िक़नि खे ॾिसो तव्हां अल्लाह कीअं उन्हनि जी तरदीद कई आहे रब कीअं उन्हनि जी मुज़म्मत बयान कई पर मोमिननि जो अल्लाह रब्बुल इज्जत दिफ़ा करे थो तव्हां क़ुरान खोलियो अहादीस मुबारका जे ज़ख़ीरे जे तरफ़ नज़र विझो तव्हां ॾिसो त अल्लाह रब्बुल इज्जत सहाबा किराम जो सहाबियात जो रब्बुल आलमीन कीअं दिफ़ा कयो आहे उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा ते तोहमत लगी अल्लाह जो रसूल पूरो महीनो परेशान आए दिफ़ा कंहिं कयो हज़रत आयशा जे बरात के बयान कंहिं कयो अल खबीसातु लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबातु लित तय्यिबीन वत्तय्यिबून लित तय्यिबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून ही दुनिया जा मुनाफिक जेके इल्जाम लगाइन पिया हज़रत आयशा सिद्दीक़ा ते सफ़वान बिन मुअत्तल ते जेके इल्जाम लगाइन पिया ज़िना जा बदकारी जा रब जो कुरान तो फरमाए उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून जेके ही चवन पिया इन्हनि खां आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सफ़वान बिन मुअत्तल रब जो कुरान तो फरमाए ये बरी आहिनि बेज़ार आहिनि हिकु महीने ताईं अल्लाह जो रसूल परेशान रहियो आहे हज़रत आयशा जो दिफ़ा रब कयो छा त छाकाणि त आयशा सिर्फ़ मोमिना कोन्हे बल्कि मोमिननि जी अम्मड़ आहे आयशा मोमिननि जी क़यामत जे ॾींहं ताईं अचण वारा मोमिनीन जेके पाण खे चवंदासीं मोमिनीन आहियूं मोमिन जी मां आयशा आहे उन जी मोमिन जी सुञाणप इहा आहे जेको आयशा सिद्दीक़ा खे पंहिंजी अम्मा तस्लीम नथो करे क़ुरान उनखे मोमिन तस्लीम कोन थो करे वो पाण खे मोमिन चवे पाण ते केतिरा अलकाब रखे क़ुरान उनखे मोमिन तस्लीम कोन थो करे तव्हां ॾिसो सहाबे किराम जी जमात मैदान बदर में अचे थी ज़रूरत महसूस थी 313 सहाबा आहिनि कमज़ोर आहिनि थोड़ा आहिनि मुक़ाबले में दुश्मन तमाम घणा आहिनि रब जो कुरान तो फरमाए इस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिन मिनल मलाइकति मुर्दिफीन अज सहाबा के ज़रूरत पई आहे त हिननि जो दिफ़ा कयो वञे हिननि जो तइदाद थोड़ो आहे हिननि सां हमराही कई वञे जंग विढ़ण में अल्लाह जो कुरान तो फरमाए रब्बुल आलमीन मलाइकन के नाज़िल कयो मलाइक लहन था ऐं मलाइक चवन था असीं रब जे हुक्म खां सवाइ आसमाननि तां हेठि कोन लहंदा आहियूं अॼु हज़ार मलाइक आसमाननि तां हेठि लही आया आहिनि ज़मीन ते मैदान बदर में रब कंहिंजे दिफ़ा जे लाइ इन्हनि मलाइकनि खे मोकिलियो आहे केरु वाजिन खे मोकिलियो सही बुखारी जे अंदर किताबुल जिहाद में बाब शहूदिल मलाइकत बदरन में इमाम बुखारी हदीस आंदी जंग बदर खत्म थी हजरत जिब्रील अलैहिस्सलाम आया अल्लाह के रसूल वटि सवाल पुछंदा अल्लाह जा पैगंबर बदर में जेके सहाबा जेके साथी तव्हां सां शरीक थिया इन्हनि खे अमी कीअं था समझो इन्हनि जे बारे में अवां जो ज़हन नज़रियो छा है अल्लाह के रसूल फरमायो जिब्रील असां जे अंदर सब खां अफजल ऐं बेहतर उहे माण्हू आहिनि जेके बदर में शरीक थिया आहिनि हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमाए तो कायनात जा इमाम मलाइकनि में भी सब खां अफजल उहे आहिनि जेके अॼु बदर में शरीक थिया आहिनि जेके अॼु बदर में शरीक थिया मलाइकनि में अल्लाह उन्हनि खे फज़ीलत ॾिनी आहे ऐं उहे सहाबा जेके बदर जे जंग में शरीक थिया रब उन्हनि खे फरमायो ए मलू मा शइतुम क़द गफ़रतु लकुम वञो जेकी वणे वञी करियो इन जो मतिलबु इहो कोन्हे को अल्लाह बुराइयुनि जी इजाज़त ॾिनी रब खे ख़बर हुई त हाणे ईमान जे उन मंज़िल ते पहुची विया आहिनि जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हाणे हिननि खे हर लिहाज़ सां हर क़िस्म जे गुनाहनि खां महफ़ूज़ कंदो रब फरमायो मूं तव्हांखे माफ़ करे छॾियो केर थिए तो बदरी सहाबा ते आंगरियूं खणण वारो जंहिंखे रब माफ़ करे उन्हनि सहाबा ते आंगरियूं केर खणी सघे थो ही सहाबा ज़िंदा आहिनि
सहाबी फौत थिए तो अल्लाह उन्हनि जो दिफ़ा करे तो। खोलियो हदीस जो किताब सही बुखारी किताब अल जिहाद व सियर जे अंदर हदीस मौजूद है। इमाम उल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम जो हिकिड़ो काफ़िलो मोकिलियो जासूस बनाए करे दुश्मन जी ख़बरगिरी वठण जे लाइ, ख़बरचार वठण जे लाइ 10 सहाबी वञनि था। हुज़ैल कबीले जी हिकिड़ी शाख आहे बनो लहियान, उन्हनि खे ख़बर पई त हिन इलाइक़े में अल्लाह जे रसूल जा 10 साथी असां काफ़िरनि जी जासूसी करण जे लाइ अची विया आहिनि। अल्लाहु अकबर। उन्हनि 200 माण्हू मोकिलिया उन्हनि खे पकड़ण जे लाइ। दोस्त हेॾा मुतवजह थियनि, 200 माण्हू मोकिलिया घणनि माण्हुनि खे पकड़ण लाइ? 10 माण्हुनि खे। एतिरो त डिॼंदा हुआ। सहाबा जो ईमान एतिरो मज़बूत हो, हिकिड़े सहाबी के 10,000 काफ़िरनि जे तरफ़ ग़ज़वे खंदक जे मौके ते अल्लाह जे रसूल मोकिलियो। हुज़ैफा बिन यमान हलियो वियो अकेलो 10,000 माण्हुनि जे साम्हूं उन्हनि जी जासूसी करण जे लाइ। पर जॾहिं हिते 10 माण्हुनि खे पकड़ण जी ज़रूरत पई, काफ़िरनि ते एतिरो रोब हो, हे कपिड़ा फाटल आहिनि, पेरनि में जुती कोन्हे, पेट ते पत्थर ॿधल आहिनि, मईशत कमज़ोर आहे, टेक्नोलॉजी काई कोन्हे, पर ख़ौफ़ उन्हनि जे तक़वा जो, उन्हनि जे तौहीद जो, उन्हनि जे ईमान जो, कुफ्र ते एतिरो तारी आहे जो 10 माण्हुनि खे पकड़ण जे लाइ 200 माण्हू वञनि। वञी पकड़ियाऊं, हिकु जॻह ते घेरियाऊं, 7 ॼणनि खे क़त्ल करे छॾियाऊं, शहीद करे छॾियाऊं। 3 सहाबी जेके आहिनि उहे उन्हनि जे ज़िम्मे में लही अचनि था। हिननि वाइदो कयो असीं तव्हांखे क़त्ल कोन कंदासीं, तव्हां पंहिंजा हथियार उछलायो ऐं हेठि लही अचो। उन्हनि 3 ॼणनि नाम वञनि कोन था 200 ॼणा, चवनि था तव्हां हेठि लही अचो, पंहिंजा हथियार उछलायो। लही आया हेठि। हिकिड़े सहाबी खे उते हेठि जॾहिं लही आयो, जेका कमान जी रस्सी हुई उन रस्सी सां उनजा हथ वधाऊं और चयो तव्हां त गद्दारी पिया करियो, तव्हां त चयो तव्हांखे ॿधंदासीं कोन, तव्हांखे क़त्ल कोन कंदासीं, हाणे आऊं अव्हां जे ज़िम्मे में कोन थो अचां। उनखे गीलीनि था, उनखे मारीनि था, तव्हांजो उनखे क़त्ल करे छॾियो। हज़रत आसिम बिन साबित रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, आसिम खे क़त्ल कंदा। हज़रत आसिम बदर जे जंग में वॾो हिकिड़ो काफ़िर मारियो। जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त आसिम जे असांजे कबीले जो सरदार मारियो हो, अॼु उहो आसिम मारियो वियो आहे, अॼु उहो आसिम शहीद कयो वियो आहे, हुननि पंहिंजे ख़ानदान जा कबीले जा कुझु माण्हू मोकिलिया, अमी वञो आसिम जे जिस्म जा टुकड़ा कटे खणी अचो, असांजी दिलि थधी थिए, असांजूं अखियूं थधियूं थियनि त जंहिं असांजे सरदार खे क़त्ल कयो हो अॼु उनखे क़त्ल कयो वियो आहे। हज़रत आसिम बिन साबित जो लाश मौजूद आहे। काफ़िर अचनि था आसिम बिन साबित जे लाश खे कटण जे लाइ, जिस्म जा टुकड़ा कटे खणण जे लाइ। हदीस जा अल्फाज आहिनि, सही बुखारी में हदीस मौजूद आहे, फअरसलल्लाहु फबासल्लाहु मिस्ल ज़ुल्लत मिन अद-दबर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकिड़े बादल वांगर ॼंबुनि जो हिकिड़ो जथो ऐं टोलो मोकिलियो जेके आसिम जे लाश जे मथां मुहाफ़िज़ थी बीठा। ही काफ़िर आया आहिनि हज़रत आसिम जे जिस्म जा टुकड़ा कटण जे लाइ। ही वधनि था हज़रत आसिम जे तरफ़, ॼंबू उन्हनि जे मथां हमिलो कनि था, वरी ही पोइते हटी वञनि था, वरी कोशिशि कनि था, ॼंबू हमिलो कनि था। और जीअं रब बैतुल्लाह जी हिफ़ाज़त कई अबाबील जे ज़रिए सां, ईअं मुंहिंजे रब आसिम बिन साबित जी हिफ़ाज़त कई ॼंबुनि जे ज़रिए सां, छो त हू अल्लाह जो घर हो ऐं ही अल्लाह जे जमात जो हिकिड़ो फ़र्ज़ हो। सहाबा किराम सिर्फ मोहम्मद रसूलुल्लाह जी जमात कोन्हे, क़ुरान उन्हनि खे उलाइक हिज़्बुल्लाह चयो आहे, ही अल्लाह जी जमात आहे। अल्लाहु अकबर। ही दुनिया जा उहे अज़ीम इंसान थो, हे त हिननि जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। शहीद थियण, जान जो नज़रानो ॾियण, माल अल्लाह जे राह में ख़र्च करण, बच्चा अल्लाह जे राह में वक़फ़ करण, ही त वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। पर सहाबा किराम जे नेकी जो अंदाज़ो तव्हां हिन हदीस मां लॻायो, उलमा खां ॿुधंदा रहो था। सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जे रसूल फरमायो, पाण फरमाईंदा ला तसुब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा किराम खे घटि वधि न ॻाल्हायो, सहाबा किराम खे गार गंद न करियो। लव अनफक अहदुकुम मिस्ल उहदिन ज़हबा, जेकॾहिं तव्हां मां को माण्हू जबल उहद जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च करे, केतिरो सोन? जबल उहद जेतिरो। उहद जबल केतिरो आहे? 6 किलोमीटर में पखड़ियल आहे। बुलंदी केतिरी आहे अल्लाह तो जाने, तमामु घणो मथे आहे। एतिरो सोन दुनिया जे के माण्हू वटि हूंदो सही?
जे सोन में एतिरो वज़न थिए जो एक तरफ वो सोन रखिजे बे तरफ 6 किलोमीटर ते मुश्तमिल हिकिड़े जबल के रखियो वञे त ये बराबर थी वञे। एतिरो सोन आउं सम्झां थो दुनिया जे कंहिं माण्हू वटि गॾु थी सघे ई कोन थो। छा मतिलबु इन हदीस जो? छा मतिलबु इन हदीस जो? तव्हां जेकॾहिं आम इंसान नामुमकिन शयुनि खे मुमकिन बनायो, जेके अण थियणियूं शयूं आहिनि थी कोन थियूं सघनि उहे बि कंहिं तरीक़े सां वजूद में आणियो तब बि तव्हां सहाबा जे मंज़िल खे नथा पहुची सघो। अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजो सहाबी हिकिड़ी पाटी अन्न जी 3 पा अन्न या 1.5 पा अन्न जेको आहे अनाज अल्लाह जे राह में ख़र्च करे, तव्हां जबल ओद जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च करियो, मुंहिंजे सहाबी जे मक़ाम खे कोन था पहुची सघो। भला जेको हिकिड़ो मुद या अध मुद 3 पा या 1.5 पा जेतिरो अन्न अल्लाह जे राह में ख़र्च करे उन जे दुनिया मंज़िल खे नथी पहुचे, जेको जान अल्लाह जे रस्ते में ॾेई वञे उनखे केरु पहुचंदो? जंहिंजी नंढड़ी नेकी अल्लाह जे रस्ते में सदको ऐं ख़ैरात वारी एतिरी अल्लाह खे प्यारी आहे, उन रब खे हिननि जे जानियनि जा नज़राना केतिरा प्यारा हूंदा। इहो ई सबबु आहे जो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन दुनिया जे अंदर जंहिं मक़सद जे लाइ इबादतूं कयूं अल्लाह उहे शयूं उन्हनि खे दुनिया में ॾेई छॾियूं। तव्हां असां इबादत कयूं पिया, नमाज़ पढ़ूं पिया, रोज़ा रखूं था, ज़कातूं ॾियूं था, सदक़ात ख़ैरात करियूं था, मदारिस तामीर करियूं था, मक़सद छा आहे? अल्लाह राज़ी थिए। पर का ख़बर कोन्हे। उम्मीद आहे रब राज़ी थींदो, रब्बुल आलमीन माफ़ कंदो, पर सहाबा किराम जंहिं मक़सद लाइ इबादतूं कयूं अल्लाह उहो मक़सद उन्हनि खे दुनिया में ॾेई छॾियो, उहा शइ उन्हनि खे दुनिया में रब ॾेई छॾी। असां जूं नेकियूं आख़िरत ते रखियलूं आहिनि, आख़िरत में हिसाब थींदा, फ़ैसिला थींदा, अल्लाह खां दुआऊं घुरूं था, रब इन्हनि खे बि शर्फ़े क़बूलियत अता कंदो। पर दुनिया जा वाहिद इंसान आहिनि जंहिं मक़सद लाइ इन्हनि इबादतूं कयूं अल्लाह उहा शइ दुनिया में ॾिनी। खोलियो कुरान, कुरान गवाह है, फरमाई मोहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। रब जो कुरान तो फरमाए सहाबे किराम मोहम्मद करीम जा साथी जेके अल्लाह जे रसूल सां गॾु आहिनि, तराहुम रुक्कान सुज्जदा, तव्हां इन्हनि खे रुकू जे हालत में ॾिसंदो, सजदन जे हालत में ॾिसंदो। सिर्फ़ मस्जिद में, घर में न, जंग जे मैदान में आहिनि अल्लाह जी इबादत कनि था, जेकॾहिं बुख में आहिनि रब जी इबादत कनि था, ॾुख में आहिनि रब जी इबादत कनि था, सुख में आहिनि रब जी इबादत कनि था। हर हाल में अल्लाह जा तव्हांखे इहे बाना आबिद नज़र ईंदा, आबिद नज़र ईंदा। तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। इबादतूं छो था कनि त रब सां राज़ी थिए, रुकू छो पिया कनि, सजदा छो पिया कनि, सदको ख़ैरात छो पिया कनि, अल्लाह राज़ी थी वञे, अल्लाह जे रज़ा खे तलाश करण लाइ इहो कमु कनि पिया। रब्बुल आलमीन फरमाए थो सहाबा जी जमात जंहिं मक़सद लाइ तव्हां इबादतूं कयूं उहा शइ रब तव्हांखे दुनिया में ॾेई छॾींदो। फरमाई लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबाइऊनका तहत शजरा फअलिमा मा फी क़ुलूबिहिम फअंज़ल सकीनत अलैहिम व असाबहुम फतहन करीबा। अल्लाह जो कुरान तो फरमाए उहे सहाबा किराम जेके हुदैबिया जे मौके ते अल्लाह जे रसूल जे हथ ते बैत कनि पिया, अल्लाह जे पैगंबर जे हथ ते बैत कनि पिया। केतिरा आहिनि? 1400 खां 1500 सहाबा जो तादाद आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए रब इन्हनि खां राज़ी थी वियो। छो राज़ी थियो? ज़ाहिरी हिननि जो हथ नबी जे हथ ते पियो आहे, इन जे करे न। ज़ाहिरी तौर ते त मुनाफ़िक़ बि नबी सां गॾु जहाद ते विया पे, अल्लाह राज़ी कोन थियो। उहद जे जंग में वियो अब्दुल्ला बिन उबई, ॿियनि जंगियुनि में अल्लाह जे रसूल सां गॾु वियो, निमाज़ूं पढ़ई, इशा जी जमात निमाज़ जमात सां, फजर जी निमाज़ जमात सां। रब उन्हनि जे ज़ाहिरी नेकियनि खे ॾिसी राज़ी थियो न, छो त ज़ाहिरी तौर ते तव्हां सां मुतासिर थींदासीं। मुंहिंजे ज़ाहिरी नेकी मां तव्हां मुतासिर थियो, कंहिं ॿिए माण्हू जे ज़ाहिरी अमल मां मुतासिर थियो, अल्लाह जी ज़ात बाने जे ज़ाहिर खे ॾिसे ई कोन्हे। रब त अंदर ॾिसे थो, अंदर में ईमान केतिरो आहे।
फरमाई फअलिम मा फी कुलूबिहिम फअंज़ल सकीनत अलैहिम। अल्लाह इन्हनि जे ज़ाहिरी बैत खे कोन ॾिठो आहे त हिननि जा हथ अल्लाह जे रसूल जे हथ ते आहिनि। हज़रत उस्मान जे खून जे बदिले जा वाइदा पिया कनि बदिलो वठण जे लाइ, बल्कि रब जो क़ुरान तो फरमाए अल्लाह इन्हनि जे दिलियुनि जे अंदरि जेको ईमान हो, जेका तक़वा हुई, जेका सचाई हुई, जेका वफ़ादारी हुई, जेका अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेका वफ़ादारी हुई, उनखे ॾिसी रब इन्हनि खां राज़ी थी वियो। वअंज़ल सकीनत अलैहिम, अल्लाह इन्हनि ते सुकून नाज़िल कयो ऐं अल्लाह उन टाइम ते वाइदो कयो त क़रीब में वेझी तव्हांखे वॾी फतह मिलणी आहे, वॾी कामयाबी मिलणी आहे। अॼु तव्हां बैत कई, ख़बर पई त उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे क़त्ल कोन कयो वियो आहे, उस्मान ज़िंदा मौजूद आहे, पर तव्हांजी इहा बैत रायगान कोन वई। हिन बैत जे नतीजे में अल्लाह तव्हांखे जल्दी हिकिड़ी ॿी वॾी फतह ॾियण वारो आहे। अल्लाहु अकबर। तव्हां अंदाज़ो लॻायो हिननि सहाबा जे दिलियुनि खे रब ॾिठो, रब उन्हनि जी तारीफ़ कई। हीअ एॾा दुनिया जा अज़ीम इंसान आहे ऐं अल्लाह जी रज़ा का मामूली ॻाल्हि कोन्हे। जन्नती जॾहिं जन्नत में दाख़िल थींदा, इमाम बुखारी रहमहुल्लाह किताब तौहीद में बाब कलाम रब मां अहलिल जन्नह में यह हदीस जिक्र कई। फरमाई जॾहिं जन्नती जन्नत में दाख़िल थींदा, अल्लाह जन्नतियुनि खे फरमाईंदो या अहलल जन्नह, ओ जन्नतियो, ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे इन जन्नत खां वधीक बहितर शइ न ॾियां, अञा कंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत आहे। चवंदा रब्बना आतैतना मा लम तुति अहदम मिन ख़ल्क़िका इलाहुल आलमीन, तो उहा जन्नत ॾेई छॾी आहे, उहे नेमतूं ॾेई छॾियूं आहिनि, असांजे चेहरनि खे चोॾहं जे चंड जहिड़ो मुनव्वर बनाए छॾियो आहे। अल्लाह हाणे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? रब्बुल आलमीन फरमाईंदो जन्नतियो, इन जन्नत खां वधीक, इन नूरानी चेहरनि खां वधीक ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त वॾी नेमत तव्हांखे अता करियां। जन्नती चवंदा इलाहुल आलमीन, उहा नेमत कहिड़ी आहे, उहा असांखे अता कर। रब ऐलान कंदो ओहिल्लु अलैकुम रिज़वानी फला अस्क़तु अलैकुम बादहु अबदा। अॼु रब ऐलान थो करे तव्हांजे लाइ हमेशा जी रज़ामंदी जो, रब कॾहिं तव्हां खां नाराज़ कोन थींदो। इहा अल्लाह जी रज़ा जेका सहाबा किराम खे अल्लाहु अकबर दुनिया में मिली वई, जन्नतियुनि खे रब जन्नत में ॾे पियो त इहो डपु ख़ौफ़ भउ लही वञे त ख़बर कोन्हे असीं जन्नत में रहंदासीं केतिरा ॾींहं, मथां वरी अल्लाह नाराज़ न थी वञे, असांखे जन्नत मां कढियो न वञे। रब फरमाए थो जन्नतियो, अॼु खां पोइ रज़ामंदी तव्हांखे मिली वई, हाणे रब नाराज़ कोन थींदो, छो त रब जंहिंखे रज़ामंदी ॾींदो आहे उनखे आर्ज़ी कोन ॾींदो आहे, थोरे टाइम लाइ कोन ॾींदो आहे, पाण राज़ी थींदासीं। अॼु हिकिड़ो दोस्त आहे, गॾु हले पियो, गाॾियुनि में खणी हलूं पिया, राज़ी आहियूं, ख़ुशि आहियूं, सुभाणे को अहिड़ो हरकत कंदो, काड़ी तकलीफ़ हुनखां पहचंदी, पाण हुन खां नाराज़ थी वेंदासीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी रज़ा ॾे थो, मुस्तक़बिल खे ॼाणे थो, ही बानू केतिरो वफ़ादार हूंदो, ही केतिरो दीन सां वफ़ादारी कंदो, उन मुनासिबत सां रब्बुल आलमीन रज़ामंदी ॾे थो। इहा रज़ामंदी अल्लाह रब्बुल इज़्ज़त सहाबा किराम खे ॾिनी आहे। ये सहाबा दुनिया जा वे अजीम इंसान आहिनि, अल्लाहु अकबर, दुनिया में हलिया वञनि था, अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि पहुचनि था। अल्लाहु अकबर। दुनिया जो को भी इंसान दुनिया में वियो हुजे, वक्त जो मुफ्ती हुजे, मदरसे जो मुदीर हुजे, मोहतमम हुजे, जमात जो अमीर हुजे, वियो हुजे, वरी पैगाम आयो हुजे तो साईं रब वटि पहुची वियो ऐं आहे बि ख़ुशि कंहिं हिकिड़े जे बारे में इहो पैगाम आयो। केॾे वॾे मनसब ते हुजे, केतिरी दीन जी ख़िदमत कई हुजे, इहो एज़ाज़ सहाबा किराम के हासिल आहे। हिन उम्मत में इहो एज़ाज़ सहाबा के हासिल आहे। खोलियो सही बुखारी, सही मुस्लिम, हदीस जा किताब। बेरे मऊना जे टाइम ते जेके 70 कारी शहीद थिया आहिनि। मऊना हिकिड़ो खूह आहे, अल्लाह जे रसूल वटि चंद कबीला आया, चयो अल्लाह जे रसूल असीं मुस्लमान थिया आहियूं, असांजा 4 कबीला मुस्लमान थिया आहिनि, तव्हां सहाबा किराम मां कुझु माण्हू असांखे ॾियो, असांखे दीन सेखारियो। माण्हू चवनि था नबी ॼाणे थो, जेकी थी गुज़रियो, जेको थींदो सभु कुझु ॼाणे थो। ही साम्हूं वेठा आहिनि, कूड़ पिया हणनि, अल्लाह जे पैगंबर खे ख़बर ई कोन्हे, नबी के खबर ही कोने। जेकॾहिं अल्लाह जे रसूल के खबर हुजे हा त छा कायनात जो इमाम पंहिंजा 70 साथी इन्हनि ज़ालिमनि जे हवाले करे हा, ऐं उहे बि क़ुरान जा कारी इमामुल अंबिया हवाले करे छॾिया। ऐं चवां थो, जेके माण्हू चवनि था अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब आहे, ग़ैब ॼाणे थो, नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह, पोइ ईअं चइजे त इन्हनि माण्हुनि जे क़त्ल में अल्लाह जे रसूल जो बि हथु हो, छो त ख़बर हुई
हिननि खे हितां वठी वेंदा अॻियां उन खूह ते क़त्ल कंदा पोइ बि रवानो करे छॾियो अॼु मूंखे ख़बर हुजे मूंसां गॾु जेके साथी आया आहिनि ही शहदादपुर वेंदा चोर बि छा आहिनि जेके हिन खे लुटे वेंदा हिननि खे पोइ बि आउं रवानो करियां त चोरनि जो साथारीदार आहियां न अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर कोन हुई जेकॾहिं इहो ग़ैब जो अक़ीदो अल्लाह जे रसूल जे बारे में रखंदासूं केतिरा वॾा इल्ज़ाम अल्लाह जे रसूल ते अची वेंदा प्यारे पैगंबर खे ख़बर ई कोन्हे पाण हवाले कयो 70 सहाबे किराम खे ही वठी वञनि था मौना खूह ते मौना जॻह ते खूह आहे उन ते वठी विया 70 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो अल्लाहु अकबर पहता रब वटि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो ऐ सहाबे किराम ऐ मोहम्मद करीम जा साथियो तव्हांजी ख्वाहिश कहिड़ी आहे तव्हांजी तमन्ना कहिड़ी आहे सहाबे किराम फरमाइनि था ही सहाबा जेके उते शहीद थिया रब खे फरमाइनि था अल्लाह असीं तो वटि आयासीं तोसां असांजी मुलाक़ात थी तूं असां खां ख़ुशि थी वएं असीं तोखां ख़ुशि थी वियासीं बसि इहो पैगाम असांजे साथियुनि ताईं पहुचाइसीं बसि ॿी असांजी का जेको असो मुतालबो कोन्हे फरमाई बल्लिगू अन्ना कौमना इन्ना लकीना रब्बना फरज़िया अन्ना व अर्ज़ाना इलाहुल आलमीन असांजी हिकड़ी ख्वाहिश आहे तमन्ना आहे असांजे कौम खे असांजो पैगाम पहुचाए त ॿिया जेके पोयां मुस्लमान आहिनि असां 70 सहाबे किराम जे शहादत जे ग़म में मता परेशान हुजनि ही पैगाम पहुचंदो उन्हनि जा ग़म दूर थी वेंदा ही पैगाम पहुचंदो उन्हनि जा सदमा मिटजी वेंदा बल्लिगू अन्ना कौमना इन्ना लकीना रब्बना फरज़िया अन्ना व अर्ज़ाना इलाहुल आलमीन असीं तो रब सां अची मिलिया आहियूं रब असां खां राज़ी असीं पंहिंजे रब खां राज़ी अल्लाह इहो असांजो पैगाम सहाबा ताईं पहुचाए सहाबा किराम फरमाइनि था हज़रत जिब्रील खे रब मोकिलियो उहो पैगाम जिब्रील मोहम्मद करीम वटि खणी आयो अल्लाह जे रसूल सहाबा किराम खे ॿुधायो सहाबा किराम फरमाइनि था हिननि लफ़्ज़नि खे असीं ईअं पढ़ंदा हुआसीं जे क़ुरान जे आयतनि जी तिलावत थींदी आहे क़ुरान जे आयतन वांगर इन लफ्ज़न के पढ़दा वासो बल्लिगू अन्ना कौमना इन्ना लकीना रब्बना फरज़िया अन्ना व अर्ज़ाना अल्लाह सा जो पैगाम पहुंचाए दुनिया में कोई एजाज यो के मानू के हासिल है या सहाबा जी जमात है चलो अञा बि एतमाद न हुजे कुरान बुधायो अञा बि एतमाद न हुजे तो सहाबा किराम जो खबर मग़फ़िरतूं थियूं या ना अल्लाह पंहिंजे नबी के घुरायो आसमानन मेराज वारी रात इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह के रब घुरायो घुराए करे उन्हनि अखियुनि खे अल्लाह उमर जा महल जन्नत में ॾेखारिया जिन अखियुनि जी गारंटी बि रब क़ुरान में ॾिनी आहे सिर्फ ज़बान जी न बल्कि उन्हनि अखियुनि जी बि गारंटी रब क़ुरान में ॾिनी आहे फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वन नज्म इज़ा हवा मा ज़ल्ला साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ु मिर्रतिन फस्तवा व हुवा बिल उफुक़िल आला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैनि औ अदना कुरान फरमायो मा ज़ागल बसर व मा तगा ही अखियूं जॾहिं अल्लाह जे रसूल वञे थो मेराज ते नयूं शयूं पाण ॾिसंदा आहियूं न हेॾा हेॾा लोड़ा हणंदासीं जेतिरो ॾिसणो आहे उन खां वधीक ॾिसी वेंदा आहियूं अल्लाह जे रसूल ईअं कोन कयो मा ज़ागल बसरो व मा तगा अखियूं हेॾा होॾा फिरियूं बि कोन घुमियूं कोन अल्लाह जेकी ॾेखारियो उहो ॾिठो व मा तगा उन खां अॻिते बि नज़र वधी कोन उन्हनि अखियुनि छा ॾिठो हज़रत उमर जो महल ॾिठो दुनिया अॼु उमर ते आंगुरियूं खणे थी फातिमा जे बाबा ॿुधायो हसनैन जे नाना ॿुधायो ऐं पंहिंजे अखियुनि मुबारकनि सां उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो महल जन्नत में ॾिसी आयो आहियां पोइ जेकॾहिं उमर जन्नती कोन्हे त इहो महल ठहियो छो उमर के लाइ छो ठहियो पैगंबर के छो ॿुधायो वियो अल्लाहु अकबर बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कदमनि जो आवाज़ ॿुधायो वियो हज़रत हारिसा बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जो सहाबी उन जे कुरान जे तिलावत जो आवाज़ जन्नत में ॿुधायो वियो पैगंबर वियो कननि सां ॿुधई अखियुनि सां ॾिठई उम्मत खे ॿुधायो हीअ उम्मत अञा शक में वेठी आहे त ख़बर साहबा जन्नती आहिनि या कोन्हे अल्लाहु अकबर सिर्फ इन हद ताईं न अल्लाह जन्नत जो टुकड़ो ज़मीन में लाहे रखियो जन्नत जो टुकड़ो ज़मीन जे हिकिड़े टुकड़े खे रब जन्नत जो टुकड़ो बनायो त जेकॾहिं अञा बि कंहिंखे एतमाद न हुजे त सहाबा जन्नती आहिनि या न अल्लाह जे रसूल फरमायो सही बुखारी जी हदीस मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियादिल जन्नत मुंहिंजो हुजरो
ऐं मुंहिंजो मेंबर इन जे विच वारो टुकड़ो जन्नत जो टुकड़ो अथव। जन्नती ॾिसणा आहिनि त वञो मदीने, ईरान न वञो, इराक न वञो। जन्नती ॾिसणा आहिनि त मदीने वञो। मदीने मुबारका जे अंदर, मदीने मुनव्वरा जे अंदर जन्नत जो टुकड़ो आहे। उन जन्नत जे टुकड़े में जन्नतियुनि जो सरदार ऐं उन जा ॿ साथी सुता पिया आहिनि। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु। अल्लाह दुनिया में ॾेखारे छॾियो ही जन्नत जो टुकड़ो अथव, हिन में ॾिसो केरु सुतो पियो आहे। अञा तो चवी थो अबू बकर जन्नती कोन्हे, अञा चवी थो उमर जन्नती कोन्हे। अल्लाह अकबर, ही दुनिया जा अज़ीम इंसान आहिनि, अज़ीम इंसान आहिनि। अल्लाह अकबर, पंहिंजो धन दौलत, पंहिंजो माल मता, हर शइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे रस्ते में कुर्बान करे वञनि पिया। तव्हां असां सोचींदासूं ज़िंदगी ज़ाया थी वई, फलां थी वियो, फलां थी वियो, पर ही दुनिया जा केॾा अज़ीम इंसान आहिनि। इन्हनि जो ईमान केतिरो मज़बूत आहे। मरण जे टाइम ते, वफ़ात जे टाइम ते साह निकिरे पियो, चवनि पिया फुज़्तु रब्बिल काबा, रब्बे काबा जो कसम आऊं त कामयाब थी वियसि। इहो कोन था सोचीनि बच्चा त यतीम थी विया, घरवारी त बेवा थी वई, घर त उजड़ी वियो, कारोबार त अधूरा रहिजी विया। ही चवे पियो आऊं कामयाब थी वियसि। फुज़्तु रब्बिल काबा, रब्बे काबा जो कसम, अॼु कामयाबी मिली आहे। कॾहिं जन्नत जे तरफ़, जंग जे तरफ़ हथियार खणी वञनि पिया, हथ में खजियूं आहिनि, उछलाइनि था, जन्नत जी ख़बर पवे थी। फ़अल्का तमरातिन कुन्न फी यदिही, ही जन्नत जा मुतलाशी खजियूं उछलाए छॾे थो। छो? जेतिरी देर खजियुनि जे खाइण में लगंदी, एतिरी देर जन्नत जे पहचण में लगंदी, एतिरी देर जन्नत में पहचण में लगंदी। ही जन्नत जा मुतलाशी, हिननि जे ईमान ते केरु शक करे सघे थो? क़ुरान खोलियो, दुनिया में अचण खां पोइ त सभु तारीफ़ूं कनि पिया सहाबा जो। सहाबा जे अज़मतनि ते प्रोग्राम थियनि था, कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं, प्रोग्राम थियनि था, उलमा ख़िताब कनि था, पर ही दुनिया जा उहे अज़ीम इंसान अथव जॾहिं दुनिया में पैदा कोन थिया हुआ त बि इन्हनि जी तारीफ़ हली पई, इन्हनि जी तारीफ़ त बि हली पई। दुनिया में आहे को अहिड़ो माण्हू दुनिया में पैदा थियण खां पहिरीं उन जी तारीफ़ थी हुजे? बल्कि दुनिया में केतिरा पैदा थिया गुमनाम आहिनि, केरु सुञाणे ई कोन। जेसि ताईं को वॾो किरदारु पेश कनि, वॾो को अमली नमूनो पेश कनि, दुनिया जे साम्हूं अचनि, पाण खे आणीनि, दुनिया सुञाणंदी, पोइ तारीफ़ कंदी। पर सहाबा जी जमात उहा अथव जिन जी तारीफ़ रब जॾहिं तौरात में मोहम्मद रसूलुल्लाह जी कई त सहाबा किराम जी बि कई। अल्लाह जॾहिं ज़बूर में, इंजील में मोहम्मद करीम जी तारीफ़ कई त मोहम्मद रसूलुल्लाह जे सहाबा जी बि तारीफ़ कई। ऐं तारीफ़ जो अंदाज़ बि केॾो निरालो अंदाज़, केॾो निरालो अंदाज़ आहे। फरमाई का ज़रइन अखरज शतअहु फआज़रहु फस्तगलद फस्तवा अला सूके युजिबु ज़ुर्राल यगीज़ बिहिमुल कुफ़ार। अल्लाह अकबर। फरमाई सहाबा जो मिसाल ईअं अथव जीअं नर्सरी हूंदी आहे न, उनमें बूटा हूंदा आहिनि, उन्हनि बूटनि जो हिकिड़ो माली हूंदो आहे जेको उन नर्सरी खे संभालींदो आहे। फरमाई सहाबा हिन नर्सरी जा बूटा आहिनि, हिननि जो संभालींदड़ मोहम्मद रसूलुल्लाह आहे। ही बूटा हिकिड़ो हिकिड़ो ज़मीन में जॾहिं पाण बिज लॻाईंदा आहियूं न, ॿनी में हिकिड़ो हिकिड़ो सलो निकिरंदो आहे। आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो निकितो, ॿियो निकितो, टियों निकितो, वधंदा वेंदा, सॼी ॿनी में सावक थींदी, नंढड़ा सला हूंदा, नंढड़ा बूटा हूंदा, वरी वधी वॾा थींदा, ताक़तवर थींदा। हारी ॾिसंदो दिलि ख़ुशि थींदी, मुंहिंजे महिनत जो फल मूंखे मिली वियो, मुझे मेहनत जो फल मुखे मिली वियो। अल्लाह अकबर। अल्लाह जो कुरान तो फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम के ॾिठो पाण हज जे मौके ते वञनि था, लख खां वधीक सहाबा किराम आहिनि। इहा नर्सरी तैयार थी, इहे बूटा तैयार थिया, इहा जमात तैयार थी, ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन जमात के पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, पाण ख़ुशि थिया ऐं ॿिया वरी नाराज़ थिया। केरु? कुरान चयो ले यगीज़ बिहिमुल कुफ़ार, काफ़िर कावड़जनि था। हिननि सहाबा के ॾिसी, हिन जमात के ॾिसी, मोहम्मद रसूलुल्लाह जे सहाबा जे अज़मत फ़ज़ाइल ऐं मक़ाम के ॾिसी काफ़िर खे कावड़ थिए थी। कुरान काफ़िर चयो उनखे जेको सहाबा ते सड़ंदो हुजे, सहाबा ते जलंदो हुजे, सहाबा किराम सां बुग़्ज़ रखंदो हुजे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुसलमान भारो, सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन दुनिया जा अज़ीम इंसान आहिनि। इन्हनि सां मोहब्बत अल्लाह जे रसूल सां मोहब्बत आहे, इन्हनि सां बुग़्ज़ प्यारे पैगम्बर सां बुग़्ज़ आहे। मन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़्ज़ी अबग़ज़हुम।
अल्लाह जे रसूल फरमायो जिन इन्हनि सहाबे किराम सां मोहब्बत कई उन्हनि मुंहिंजे मोहब्बत जे करे इन्हनि सां मोहब्बत कई आहे। अबू बकर सां मोहब्बत छो आहे पाण जी? मोहम्मद रसूलुल्लाह ते ईमान आंदई। हज़रत उमर सां मोहब्बत छो आहे? हज़रत उमर जो मामू अबू जहल आहे, उन सां मोहब्बत कोन्हे। उमर सां मोहब्बत आहे, भाणेजे सां मोहब्बत आहे, मामे सां कोन्हे। छो कोन्हे? मामे मोहम्मद रसूलुल्लाह सां बुग़्ज़ रखियो ऐं उमर बिन ख़त्ताब मोहम्मद रसूलुल्लाह ते ईमान आंदो। फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़्ज़ी अबग़ज़हुम। जंहिं इन्हनि सां बुग़्ज़ कयो, नफ़रत कई, उन मूं सां बुग़्ज़ जे करे इन सां बुग़्ज़ रखियो आहे, अल्लाह जे रसूल सां बुग़्ज़ जे करे। ऐं यादि रखो जेकॾहिं सहाबा किराम खे हिन उम्मत जे विचां हटायो वञे त क़ुरान बि सलामत कोन रहंदो, इस्लाम बि सलामत कोन रहंदो, हदीसूं बि महफ़ूज़ कोन रहंदियूं। छो त इहो समूरो दीन इन्हनि अज़ीम इंसाननि जे तवसुत सां असां ताईं पहुतो आहे। जॾहिं उहे माण्हू ई सही न हूंदा त उन्हनि जूं पहचायल ॻाल्हियूं कीअं सही हूंदियूं? सहाबा जे दुश्मन जी तदबीर छा आहे? सहाबा जे दुश्मन जी प्लानिंग छा आहे? माण्हुनि खे क़ुरान खां परे कयो वञे, माण्हुनि खे मोहम्मद रसूलुल्लाह खां परे कयो वञे, माण्हुनि खे इस्लाम खां परे कयो वञे। असल प्लानिंग इहा है, असल साज़िश इहा है। डायरेक्ट क़ुरान ते हमलो नथा करे सघनि, डायरेक्ट इस्लाम ते हमलो नथा करे सघनि, डायरेक्ट मोहम्मद रसूलुल्लाह ते हमलो नथा करे सघनि। सहाबा खे मशकूक बनायो, सॼो दीन मशकूक बणिजी वेंदो, सॼो दीन मशकूक बणिजी वेंदो। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, सहाबा किराम जी सिर्फ़ अज़मत ॿुधणु काफ़ी कोन्हे, सहाबा जूं ख़ूबियूं जेके क़ुरान बयानु कयूं उहे असां तव्हांखे पाण में अपनाइणियूं आहिनि। रोहमा बैनहुम, पाण में रहमदिल हुआ, हिक ॿिए सां शफ़क़त करण वारा, मोहब्बत करण वारा। अॼु तव्हां असां परखियूं अहलुल हदीस पाण खे त असां सहाबा किराम जो मक़ाम त बयानु करियूं था, पर हिक ॿिए जे लाइ दिलनि में रंजसूं आहिनि, नाराज़गियूं आहिनि, हिक ॿिए जे लाइ खटूं खोटियूं था, हिक ॿिए खे नाकाम करण जी हर मुमकिन कोशिश करियूं था। छा असां सहाबा जे मनहज ते आहियूं? सहाबा जो मनहज इहो आहे, तराहुम रुकान सुजदा, उन्हनि खे तव्हां रुकू ऐं सजदे में ॾिसंदो, हिन खे सिनेमा में ॾिसंदो, ॻाइण वॼाइण कंदे ॾिसंदो, हिन खे एयरफोन कन में ॾिसंदो, अल्लाह जी नाफ़रमानी कंदे नज़र ईंदो। सहाबा किराम जो मनहज छा आहे? सहाबा किराम जी ज़िंदगी रुकुअनि में, सजदनि में, अल्लाह जे रज़ा खे तलाश कंदे गुज़री आहे। अॼु तव्हां असांखे रब जे तलाश जो सफ़र जारी रखणो आहे, रब जे रज़ा जो सफ़र, रब जे रज़ा जे तलाश जो सफ़र जारी रखणो आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जूं ख़ूबियूं ॾिसूं था। अस्साबिक़ून अल अव्वलून, किथे पोइते नज़र कोन था अचनि त मस्जिद जे अंदरि अचां आख़िरी सफ़ में, मस्जिद में अचां आख़िरी तशहुद में, मस्जिद में अचां सलाम खां कुझु पहिरीं, मस्जिद में उन टाइम ते अचां जॾहिं ख़ुतबो ॿियो हली रहियो हुजे। सहाबा किराम ईअं नज़र कोन था अचनि। अस्साबिक़ून अल अव्वलून, हर नेकी में अॻभरा नज़र अचनि था, हर नेकी में पहिरीं नज़र अचनि था। अॼु तव्हां असांखे इहे ख़ूबियूं पंहिंजे अंदरि अपनाइणियूं आहिनि, तॾहिं असां सहाबा जे मनहज ते हूंदासीं, असांजो ईमान रब वटि मोतबर हूंदो। रब्बुल आलमीन खां दुआ आहे, रब साईं मूंखे तव्हांखे नेक साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।